वाक़े कबी अहम ख़बर ॾियूं त इलेक्शन कमीशन मना कयल फंडिंग केस में पीटीआई जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, वाक़े अपडेट कयूं पिया। पीटीआई इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी जे शोकास नोटिस जारी करण जो इख्तियार बि चैलेंज कयो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में टे रुकनी कमीशन ॿुधणी कई आहे। वाक़े अपडेट कयूं पिया। इलेक्शन कमीशन मना कयल फंडिंग केस में पीटीआई जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, पीटीआई इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी जे शोकास नोटिस जारी करण जो अख्तियार भी चैलेंज किया है। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में टे रुकनी कमीशन ॿुधणी कई है। अमांखे अपडेट कयूं त इलेक्शन कमीशन मना कयल फंडिंग केस में पीटीआई जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। खबर अमांखे ॾियो पिया। इलेक्शन कमीशन मना कयल फंडिंग केस में पीटीआई जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो। पीटीआई इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी जे शोकास नोटिस जारी करण जो इख्तियार भी चैलेंज किया है। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में टे रुकनी कमीशन ॿुधणी कई है। अपडेट कयूं पिया। ॿुधणी जे हवाले सां चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में टे रुकनी कमीशन ॿुधणी कई है। बिल्कुल नाज़रीन, पीटीआई इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी जे शोकास नोटिस जारी करण जो अख्तियार भी चैलेंज कयो। अमांखे ॿुधायो त चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में टे रुकनी कमीशन ॿुधणी कई है। अमांखे अहम ख़बर ॾियूं त इलेक्शन कमीशन मना कयल फंडिंग केस में पीटीआई जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इब्राहिम कुंबर जी। इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, चीफ इलेक्शन कमिश्नर जी जेका सरबराही में टे रुकनी कमीशन जेका था वो गैर मुल्की फंडिंग के हवाले सां केस की ॿुधणी कई है। उन मौके ते अनवर मंसूर जेको सो तहरीक इंसाफ के तरफा पेश थियो है। तहरीक इंसाफ जे वकील का चीफ इलेक्शन कमिश्नर पुछिया हाई कोर्ट सां जेको सो मां रुजू कयो, उन जो फैसलो छा आयो, जंहिं मुआविन वकील जो चवणो त हाई कोर्ट चयो आहे त पीटीआई जो जेको सो मौक़ुफ़ आहे उहो ॿुधो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट जेको सो अहिड़ो मौक़ुफ़ इख्तियार कयो, जंहिं ते चीफ इलेक्शन कमिश्नर चवणो त पीटीआई जेको सो उबूरी जवाब ॾिनो हो ऐं जेको सो हतमी जवाब जे लाइ वक़्तु घुरियो। 6 हफ़्ता जेके सो घुरिया विया हुआ, 6 महीना थी विया आहिनि उनखे, अञा जेको सो हतमी जवाब न आयो। जेकॾहिं ईअं थींदो त ईअं जेको सो कमु न हलंदो। जंहिं ते वकील जो चवणो तहरीक इंसाफ जी दरख़्वास्त हुई, उन ते जेको सो फ़ैसिलो ॾिनो वियो ऐं अनवर मंसूर जेको सो आहे उहो सिंध हाई कोर्ट में मसरूफ़ आहे। उन जे करे वधीक जेको सो 2 हफ़्तनि जी मोहलत ॾिनी वञे। इलेक्शन कमीशन 2 हफ़्तनि जी मोहलत वारी जेका इस्तदा रद्द करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग जो केस जी ॿुधणी जेका 28 मार्च ते मुलतवी कंदे तहरीक इंसाफ जे मुआविन वकील खे चयो आहे त जेको कुझु तव्हांखे लिखत में ॾियणो आहे या जेको हतमी जवाब ॾियणो आहे उहो 28 मार्च ताईं इलेक्शन कमीशन खे ॾियणु घुरिजे, छाकाणि जो हीउ केस अॻु में ई डिघो थी चुको आहे। हिन में तव्हांखे नोटिसिस बि जारी थी चुका आहिनि ऐं हाणे हतमी जवाब जेको तो पेश कयो वञे। जी इब्राहिम कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।